नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे बिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त HT सोलरली हाल आल सिंध सोडा वेलफेयर एसोसिएशन जो पहिरियों इजलास कोठायो वियो, जंहिंजो महिमान ख़ासि PPMNA पटेल अब्दुल कादिर शिरकत कई। तंज़ीम साज़ी कई। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि कराची, हैदराबाद, सखर, खैरपुर, घोटकी, मटियारी, मीरपुर ख़ासि, उमरकोट, नगर पार्कर, सांगर, ठठो, सजावल, मोरो ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि मां सोडा बिरादरी ऐं साणुसि लाॻापियल 36 पाड़नि जे माण्हुनि वॾे तादाद में शिरकत कई। इजलास में समूरे सिंध में तंज़ीम साज़ी कई हुई, जंहिंमें तंज़ीम साज़ी जे मेंबर उहिदा चूंडिया विया, जंहिंमें चेयरमैन मोहम्मद हसन सोडो, सीनियर वाइस चेयरमैन अब्दुल रहमान सोडो, वाइस चेयरमैन डॉक्टर गुलाम अकबर सोडो, सदर जुल्फ़कार अली सोडो, सेक्रेटरी जनरल मोहम्मद ईसा संग्रासी, नायब सदर अब्दुल वाहिद संग्रासी, अमीन मोहम्मद संग्रासी ऐं सईद मोहम्मद सोडो चूंडिया विया। इन खां पोइ डिवीज़न ज़िले ऐं तालका जी तंज़ीम साज़ी कई वई ऐं वचन कयो वियो त हाण जी ही तंज़ीम सचाई, एहतियात ऐं जदोजहद सां पंहिंजी क़ौम जे ग़रीब ऐं बेसहारा, यतीम ऐं बेवा ऐं ग़रीब शागिर्दनि जी बिना कंहिं फ़र्क़ जी मदद कंदी। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवान जो चवणु हो त वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।